ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। अड्डे खां रिपोर्ट कर रहे अकबर दिलवानी। अफ़गान पठान जे हथां ज़ाहिद मीरानी जे क़त्ल ख़िलाफ़ घारो में एहतिजाजी रैली। कराची जे इलाइक़े गुलशन खदीद में अरबा बाज़ार दौरान ज़ाहिद मीरानी खे अफ़गान पठाननि क़त्ल करे छॾियो हो। हिन वाक़े खे 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर क़ातिल गिरफ़्तार न थी सघियो, जंहिं ख़िलाफ़ घारो में मल्लाह इताद ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई। रैली ईदी सेंटर घारो खां शुरू थी ऐं मेन बस स्टॉप ते पहुची ख़त्म थी। मुज़ाहिरीन क़ातिलनि जी फौरी तौर गिरफ़्तारी ऐं हुकूमत जी नाकामीअ ते सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो। रैलीअ में शिरकत कंदड़ अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ज़ाहिद मीरानी जो क़त्ल हिकु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। क़ातिल खे कानून जे कटड़े में आणणु ज़रूरी आहे। हुननि वधीक चयो त अफ़गान गैर मुल्की माण्हुनि जी मौजूदगी में मक़ामी माण्हुनि जी ज़िंदगी लाइ ख़तरो बणिजी रहिया आहिनि। मुज़ाहिरीन अफ़गान माण्हुनि खे सिंध मां नेकाली ॾियण जो मुतालबो पिणु कयो। एहतिजाज में मल्लाह इताद ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि हुकूमत ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त जेकॾहिं क़ातिल गिरफ़्तार न थियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।